नाज़रीन ठट्टो मां वाक़े अपडेट कंदा हलूं। मोहम्मद अयूब मल्हा जी रिपोर्ट के मुताबिक़ सूबाई वज़ीर औक़ाफ़ मज़हबी मामला अशर ज़क़वात सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी चयो आहे त ताज़ो शुरू थियल तेज़ तूफ़ानी बरसातुनि खे मद्देनज़र रखंदे बरसात मुतासिरीन लाइ सिंध जूं समूरियूं दरगाहूं ऐं मज़ारूं हर वक़्तु खुलियल आहिनि। बरसात दौरान रस्तनि में फाथल माण्हुनि खे घुरिजे त हू वेझनि मज़ारुनि या दरगाहुनि ते पहुची पनाह वठी रिहाइश इख़्तियार करे सघनि था, जिते बरसात मुतासिर शहरनि खे मुकमल तहफ़ुज़ खाद खुराक समेत बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वेंदियूं। हिन इहे ॻाल्हियूं साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयूं। सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी चयो त ताज़ो पवंदड़ बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ सिंध हुकूमत पूरी तरह मुतहरिक हुजण सां गॾु समूरा इदारा ऐं इंतिज़ामिया मुकमल फ़ाल बणियल आहे। आवाम खे घुरिजे त गैर ज़रूरी सफ़र खां पासो करे हर मुमकिन एहतियाती तदाबीरूं इख़्तियार कनि, जीअं आवाम इम्कानी नुक़सान खां बची सघे।